बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं ही आऊं हिन वक़्तु टंडे केसर में मौजूद आहियां ऐं ही नार ऐं उन जे अॻियां खूह हज़रत पीर सिंह रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जिन हिते आया हुआ। ही खारो पाणी अॼु ॾींहं ताईं हिते खारो पाणी आहे हिन ॻोठ जो, पर अल्लाह जे वली कामिल जे करामत सां हीअ पंहिंजो नार वारो खूह ॾिसो पिया ऐं ही हेठि पाणी अॼु ॾींहं ताईं माशा अल्लाह मिठो आहे ऐं ही नार अॼु बि हलंदो आहे ऐं शहर जा ॻोठ जा माण्हू हितां नार हलाए ऐं पीअंदा आहिनि। ही मुंहिंजे महबूब मुर्शिद करीम जी करामत जो सिलसिलो सदियूं गुज़री चुकियूं आहिनि, अॼु बि फैज़ ऐं इरफान जारी आहे।